पीरन जो पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी महबूब सुबहानी कुतुब रब्बानी शेख यज़दानी वलियन जो वली सभिनी वलियन जो सरदारा औलिया अल्लाह कॉन्फ्रेंस रखण वारे साईं हाफिज़ साहब इन कब्रिस्तान में अलाए केतरा सवे खत्मा भी निकता हन कब्रिस्तान वारन जे लाए दुरूद शरीफ लख दे त पहुतो 80,000 बुधाए जान 32,000 बिया भी आया पीरन जे पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी मोमिन हो उन जो बाबो भी मोमिन हो चोनो सुभान अल्लाह बस ये गाल बुधाए मां दुआ तो कर वनी पो रस्ते सा सूफ रण दो पे वनी सूफ ये सूफ जो ॾिठई भुख ॾाढी लगी ये खणी सूफ खाधई खाइण का बाद में वो ख्याल आयो यार बिना इजाजत अलाए छा थींदो माफ़ी त वठ हिकिड़े सूफ जे वज़ बंदि कंदे कंदे आयो दरिया जे किनारे ते भागो सूफन जो अंदर जो वयो त हिकिड़ो अल्लाह जो बानड़ो वेठो तो पानी भराए अस्सलामु अलैकुम वालेकुम अस्सलाम अदा मेहरबानी कर मां तुझे पाक जो सूफ बिना इजाजत खाधो खुदा जी ज़ात जो कसम हो हैरान थी वयो अलाए केतिरा माण्हू रोज़ सूफ कपे था वञनि कटे था वञनि हे पक को अल्लाह जो वली चई बाबा मां माफ़ न कंदो मां छाजे लाइ छो खाधई चईसि मां वण मां न पटियो आहे तुंहिंजे वण मां किरियो दरिया में लुड़ंदो पियो अचे हुन चयो यार खे त सभा को बुज़ुर्ग आहे हिकु शर्त सां माफ़ी ॾींदो मां कहिड़ो शर्त हिकु शर्त इहो अथई त मुंहिंजे न्याणीअ सां शादी कर जेका अखियुनि खां बि अंधी करण खां बि ॿोड़ी वात खां बि गूंगी हथनि खां बि रोंडी पेरनि खां बि मंडी बाबा हाणे इहो शर्त अथई माफ़ी तॾहिं मिलंदई अल्लाह 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 सैयदना अब्दुल कादिर जीलानी जो बाबू आए जो लक़ब अबू सालिह हो अल्लाह अल्लाह यार पंध भी करे आयो में सूफ जे करे माफ़ी भी नथी मिले आए शर्त क़बूल कयई तवज्जो कर छो अल्लाह जो मानो हो मोमिन हो रब तो फरमाए टी निशानी मोमिन जी आ व अला रब्बिहिम यतवक्कलून तवक्कल अल्लाह जे माता सुभान अल्लाह कबूल अंधी बोली गूंगी बाबा कबूल अंदर जो निकाह बड़े वठी हो अंदर कमरे में जल्दी तो क्या मुख्तसर अल्लाह जे वली मोमिन वणे वधी गाल नथी वणे असां पीरन जा पुजारी न आहियूं पर अब्दुल कादिर जीलानी जा असां मुरीद आहियूं न असां कादरी आहियूं अमरोट वारा कादरी हाले दी शरीफ वारा कादरी बेर शरीफ वारा कादरी असा जो सिलसिलो हलंदे हलंदे सैयदना अब्दुल कादिर जीलानी महबूब सुबहानी जेको हसनी हुसैनी सैयद खुदा जी ज़ात जो कसम मुझे पीर अब्दुल कादिर जीलानी जो बाबू बाबा मांखे अंधी बोड़ी कबूल अंदर जो वयो न दिया न बोड़िया न गूंगी अल्लाह अल्लाह हे पोते आयो अल्लाह जो बानो जैसे काले तो वने चई यार तो चयो अंधी भी आ बोड़ी भी आ गूंगी भी ये ना अंधी न बोड़ी न गूंगी अल्लाह जा बाना एक सूफ जे करे आयो आ बाग में कम कयो थई मां जो तू अल्लाह जो कामिल वली आ ये तमानु अलाए केतरा सूफ खायूं ता वञन तो एक सूफ में कमायो
तवज्जो कर खुदा जी सा जो कसम जी मोजी न्याणी अल्लाह जी वलियानी दई मां चो त वलियानी जो निकाह कह वली सा कराया त को अल्लाह जो कामिल वली पैदा थी पवे ॾाढा त चोन अखिन गांधी इन जे करे आ जो मुझे न्याणी धारे माण्हू के न ॾिठो होरे चो सुभान अल्लाह इन जे करे चवां तो गांधी धारे माण्हू के ॾिठई न ॿुधो ॿुधो असां घरनि में टीवी त नथा वठी ॾियूं अॻिते टीवियूं सभिनि हाणे त हिक समय पागल जहिड़ी मोबाइल आहे घर में टीवी हीअं जो हण मोबाइल खे हेॾो बि कूंडो बीठो आहे हेॾो बि कूंडो होॾो हेॾे जाॾे काॾे घरनि में अल्लाह धारे माण्हूअ खे न ॾिठो तई करण खां ॿोड़ी न जे करे आ जो मुंहिंजे न्याणीअ जे कन ते धारे माण्हू जो आवाज़ न वयो ज़बान सां गूंगी ने जे करे आ जो धारे माण्हू सां न ॻाल्हायई हाय ॾाढा भी न ॻाल्हायई हमेशा अल्लाह जो कुरान वेठी मुंहिंजी न्याणी पढ़ंदी अल्लाह हथ खां रोड़ी न जे करे जो अॼु न्याणी ॾींहं ताईं मुंहिंजी न्याणीअ धारे माण्हूअ सां हथ न मिलायो पेरनि खां मंडी इन जे करे आ जो अॼु ॾींहं ताईं मुंहिंजी न्याणी घर खां ॿाहिरि न निकिती आहे मुंहिंजी न्याणी बलियाणी आहे हयातर आहे साबरीना खुदा जी सा जो कसम मां चो तो सा शादी कराया तू अल्लाह जो वली पियो नजर अचे उथनी वीणी ॾिठी तमाए उन बुजुर्ग सां उन बीबीअ सां उन बुजुर्ग जो निकाह थियो उन बुजुर्गाणीअ मां उन बुजुर्ग मां हिकिड़ो ॿारु पैदा थियो जंहिंजो नालो अब्दुल कादिर जीलानी रखियो वियो रमज़ान जे महीने में पैदा थियो अल्लाह अल्लाह जीअं जो पैदा थियो हाय रोज़ा तन रोज़ा रखिया मुंहिंजो पीर जाओ ॿार रोदा ने खीर लाइ न पियो रोए अम्मा चयो अलाए जो उंज लॻी त ज़रा बुख कुझु बि न अलाए बीमार जॾहिं रोज़ा तन छोड़ियो मुंहिंजो पीर अब्दुल कादिर जीलानी भी रुनो अम्मा मुझो भी रोज़ो छोड़े अल्लाह अल्लाह ये अब्दुल कादिर जीलानी ये अल्लाह जो वली खुदा जी सा जो कसम वो मुसलमानों कलमे वारो तवज्जो कजो अल्लाह अल्लाह नगड़ो वने तो अम्मा दी जय अब्दुल कादिर वनी करे नाने मोहम्मद जो दीन सिखिया कुरान पढ़िया तवज्जो कर हलदे रस्ते में काफले वारन के धाड़े न फरियो ये पुरीदा हिन वटाया ओ छोकरा तोखे चाहे जे मुहट सोना हाय धाड़े जे सरदार जैसे असा तोखे मार त कोन ॾिनीस सच छो ॻाल्हायई उन नंढे ॿार चयो हो त मां सैयद आहियां चओ न सुभान अल्लाह अमर जे चवण ते धाड़े जे सरदार तो यार शहजादो नंढड़ो अम्मा जो चवण वठी मूसा सच ॻाल्हायो थई उते जो उते सामान काफले वारन के मोकलाए ॾिनई मोटाए ॾिनई सभिनी जे बाबा जाने वञो त वञो हिन सैयद जे सच ॻाल्हाइण जे करे मां धाड़ा छॾिया मां तोबा ताइब थियुमि सैयद अहिड़ा हुजनि अल क़ुरान मां अली मदीने जे मीर फरमाया कुरान अली सां अली कुरान सां जाने कुरान अली ओॾहिया अली कुरान जो हाफिज आलिम हाजी गाजी नमाजी इमाम हसन इमाम हुसैन कुरान जा हाफिज मुझो पीर अब्दुल कादिर जीलानी जेको वलियन जो सरदार आ खुदा जी ज़ात जो कसम हसनी हुसैनी सैयद सचो ॻाल्हायूं था हेलो काथिया बीठो तो रोड़ी में चलो यार मां त लाड़काने पुगो हां जागो था न हाय कूड़ ईमान जी कैंची फनजा लानतुल्लाहि अलल काज़िबीन खुदा जी सा जो कसम मुझो पीर अब्दुल कादिर जीलानी जेको वलियन जो सरदार आ खुदा जी ज़ात जो कसम हसनी हुसैनी सैयद ॾाढा 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 फनजा लानतुल्लाहि अलल काज़िबीन
हिन कुरान के घणा माण्हू पढ़ंदा आहिनि पोइ कुरान उन्हनि ते लानत कंदो फनजअल लानतुल्लाह अला ज़ालिमीन कुरान पढ़ण वारो जे ज़ालिम त कुरान लानत तो करे कुरान पढ़ण वारो जे कूड़ थो ॻाल्हाए त कुरान लानत तो करे ओ मुसलमानो सच ॻाल्हाईंदा कयो सिर वञे न वञे तंहिंजे करे अल्लाह साईं फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह हे ईमान वारो अल्लाह का डुजो वकूनु मअस्सादिकीन सच्चन सा साथ दो और बीजा रब तबारक व तआला कुरान में फरमाए तो अल्लाह अल्लाह फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह वकूलू कौलन सदीदा ईमान वारो अल्लाह का डुजो सच्ची गाल कयो हलो खुदा जी साजो कसम रब फरमायो सच्चन सा साथ दो आए सच्चा हुए तो के बाजे कौल में भी सच्चा हो जाने फेल में भी सच्चा हो जाने या हिक जमात जह जमा जो नालो जमियत उलमा इस्लाम जह जो कायद आए कुरान जो हाफिज आलिम कारी साहब भलो कुरान पढ़वारो सबा असर जो कारी आलिम हाले वल जो अल्लाह जो कामिल वली पटके वारो दाढ़ी वारो जो नालो कायदे मिल्लत इस्लामिया मौलाना फजलुर रहमान चौन सुभान अल्लाह अल्लाहु अकबर जी सिद्ध जो अमीर जमीयत उलमा इस्लाम जो अमीर ओ मुख्तलिफ तंजीमन वारो अच्छो पंजाबी कायद ॾिसो असांजा भी कायद ॾिसो चओ न सुभान अल्लाह हे असांजा बुजुर्ग असांजो कायद साईं असांजो अमीर मोहतरम दरगाह आलिया कादरिया राशिदिया अल्लाह जा कामिल वली हा उन जो चश्मे चिराग हज़रत से अब्दुल कय्यूम साहब हाफिज़ अल्लाह ताला असांजा बुजुर्ग अमीर असांजा बुजुर्ग कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद दाढ़ी वारो पटके वारो शेर जो पुट शेर अल्लाह अकबर जेको जमीयत उलमा इस्लाम जो प्रोग्राम इहो आहे त धरती अल्लाह जी कानून कहजो ॾाढा ॻाल्हायो कानून कहजो धरती अल्लाह जी कानून भी अल्लाह जो अल्लाह जी इबादत रसूलुल्लाह जी इताअत हर ज़ालिम सां बगावत हर मज़लूम जी हिमायत बिला तफरीक पूरी इंसान जात जी खिदमत यो जमीयत उलमा इस्लाम जो प्रोग्राम जमीयत उलमा इस्लाम शादी चाहे न मुल्क में चाहे थी तो निज़ाम मुस्तफा खले खुलफा राशिदा वारे दौर वारा कम न थियनि शरीयत नाफिज थे जमीयत उलमा इस्लाम यो दी चाहे जाते जरदारी जो इलाज दो थे जाते जरदारी जा मार था पड़न जाते कायम अली शाह ऐं मुराद अली शाह जो इलाज दो थे उतो जी हिकड़ी तवां जी हिन नूर शाह भिट जे इलाके वारे मुसलमान मोमिन ऐं सभिनी जो भली केर भी हुजे वाणियो हुजे हिंदू आ सिंध में रहे तो इलाके में रहे तो वो बीमार थे तो उन जो इलाज उते थे जाते साईं मुराद अली शाह जो दो थे पाण बीमार थे तो बाहर मुल्कन में गरीबन के नालो सरकारी अस्पताल लिखी दजन टिक्की भी बाहर ओठी बाहर वंट वरी धाड़े ल जमता धाड़े ल डॉक्टर बाहर सी बाबा ऑपरेशन थी दो ना हक
गरीब ॾींहों ॾींहों गरीब थींदो तो वञे, अमीर ॾींहों ॾींहों अमीर थींदो तो वञे। अवां ॾिठो त इहा हिकु जमात आहे जंहिंमें ख़िदमत जो मादो आहे, जंहिंजो क़ाइदे सिंध अल्लामा राशिद महमूद। बरसातियूं वसियूं, किरोना आई, मींहं वसिया, ॿोॾियूं आयूं। तव्हांजे इलाइक़े में घटि, असांजे इलाइक़े में एॾी ॿोॾ आई, कंबर शहदाद कोट। माण्हू तो लॾे लाड़काने रोडनि ते वेठा, जेके महलातुनि में वेहंदा हुआ उहे रोडनि ते पिया वहनि। इहो क़ाइदे सिंध, न वज़ीर न मुशीर, जमियत उलमा इस्लाम जा मुजाहिद पंहिंजे बलबूते ते उन ग़रीबनि खे 500 ख़ानदाननि खे पक्की पकाई मानी मिलंदी हुई। घर ठही मिलिया 3 लख, 75 हज़ार मिलिया, गाॾा मिलिया, मोटरसाइकिलूं मिलियूं, तवजी कम थियो। अल्लाह अकबर। सिर्फ खिदमत जो मादो। वोट ॾियो, तव्हांजी मर्ज़ी, न ॾियो तव्हांजी मर्ज़ी। ॾींदो क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह जे अॻियां सुरख़ुरू थींदो, न ॾींदो फ़ैसिलो पंहिंजे लाइ त तबाही कयो। ॾींहों ॾींहुं रोटी कपिड़ा और मकान रही विया। रोटी जे बदिरां बुख अथव, कपिड़े जे बदिरां नंगा बीठा हो। हे हाल आहे ख़ुदा जो कसम। अवां ॾिठो त अमन अमान जे लाइ कश्मीर खां वठी कराची ताईं 2 दफ़ा वॾेरनि खे दावत ॾिनी, सरदार अचो त सिंध जे लाइ कुझु सोचो। न आया, न वॾेरा आया, न रईस आया, न जेको सरदार आया। कश्मीर खां कराची ताईं दाहों कदो हलियो मर्द मुजाहिद क़ाइदे सिंध, उन सां अमीर मोहतरम भी गॾु हो। ये अल्लाह जे वलियनि जी जमायत जो कराची में वञी करे रड़ियूं ऐं कूकां कयूं त असांखे ॿियो कुझु न खपे, 2 शयूं खपनि, हिकु अमन ॾियो, ॿियो रोज़गार ॾियो। ग्रेजुएट पढ़ियल छोला तो खपे, मरणो अथव हिन ई जाइ ते अचणो अथव। सभिनी खे हर कंहिंजे इलाइक़े में जेके हेड़ियूं जायूं आहिनि, वरी बि सलाम आहे साईं गुलाम मुस्तफा साहब खे, जो इन कब्रिस्तान वारनि जे मथां सालियानो मेला लॻंदा हुआ, मेलनि वारनि खे भॼाए डुकाए अल्लाह जे क़ुरान जो वाइसो थे। हिकिड़ो आलिम कंहिं कब्रिस्तान मां, तिरमिज़ी शरीफ़ जी रिवायत आहे, आलिम कब्रिस्तान मां गुज़रियो, क़ुरान जो हाफ़िज़ तालिब गुज़री वियो न, इन जी किरास करण सां भली कुछ भी न पढ़े, चलो किरास तो करे। अल्लाह हुन जी किरास करण सां उन कब्रिस्तान वाले जे मथां 40 ॾींहं अज़ाब उतारे थो छॾे। कुरान जा हाफिज़ कारी साहब अंदाज़ो लगायो केड़ा तालिब, केड़ा सालिह मोमिन, दाढ़ी पटकन वारा, नमाज़ी, दुरूद पढ़न वारा। मां त चवां तो अॼु न कब्रिस्तान वारनि जा रूह ख़ुशि थिया हूंदा, रब इन्हनि खे सवाब जॾहिं ॾींदो। हाफिज़ साहब जे लाइ त उहे चवंदा हूंदा त हाफिज़ अलाह जो नालो त जल्दी हिरे न अचिजांइ, एॾे हुज त सालाना तुंहिंजा जलसा ऐं सवन जे तादाद में ख़त्म ऐं दुरूद। मां दुआ थो कयां से हाफिज़ साहब जी अल्लाह उम्र में सेहत में बरकत फरमाए, वधीक मांखे अखलाक भी जान थो ॾे, अदब भी जान थो ॾे, तई भी एॾो न आहे। असांजा अमीर मोहतरम वेठा आहिनि। मां दुआ थो कयां, अॼु हिकिड़ो वाइदो थो वठां त कहिड़ा जेके चओ था क़यामत जे ॾिहाड़े असां उथूं त ज़रदारी ऐं ज़ोरदारी सां गॾु उथूं। आहे न की कोन? कहिड़ा चवंदा इमरान ख़ान सां उथूं कोन? भला कहिड़ा था चवनि नवाज़ शरीफ सां? भली हुजनि उन सां मोहबत करण वारा, पर इहा दुआ न घुरंदा। पर मां चवां थो अल्लाह जो नालो तो जेके भी आया हो, केड़ा जो चौथा क़यामत जे ॾियारे उथूं त साईं हमादुल्लाह हालिजवी सां गॾु उथूं। माशाअल्लाह। सैयद ताज महमूद अबरोटी सां गॾु हुजूं, साईं अब्दुल करीम कुरैशी नव्वर अल्लाह मरकदहू सां गॾु हुजूं।
शहीद इस्लाम खालिद महमूद नवर अल्लाह मरकज़ सां गॾु हुजो त सब हथ था खड़ो अल मरो मा मन अहब्बहु कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जे मीर फरमायो जंहिंजी जंहिंसां मोहब्बत हूंदी क़यामत जे ॾियारुनि सां गॾु हूंदो उलमा सां मोहब्बत कयो उलमा सां प्यार कयो जंहिंजे चेहरे ते ॾिसण सां अल्लाह जी कार टरंदी आहे रहमत जो मींहुं वसंदो आहे मां तो चवां अल्लाह असांखे जियार बि त जमीयत उलमा इस्लाम जे आलिमनि सां गॾु हुजो मरो कभी जमीयत उलमा इस्लाम जे परचम जे साए में जॾहिं उथूं न इन आलिमनि सां गॾु मिठे मोहम्मद जे जॾे ॾाढा बहादुरी नसीब असांजी फरमा जाए जिंदगी बाक़ी मुलाकात बाक़ी वमा तौफीक